अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अदाकार अब्बास गुल जे बारे में। इन खां पहिरीं जेके दोस्त अब्बास गुल खे चाहींदड़ आहिनि उहे असांजे इन यूट्यूब चैनल इंफॉर्मेशन टीवीअ खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट तव्हां जल्दी ॾिसी सघो। दोस्तों तहक़ीक़ के मुताबिक खबर पई है त अब्बास गुल जो ऑपरेशन थियो है। ऑपरेशन के दौरान अब्बास गुल के पेट में 50 पथरियों निकतियों आहिनि। दोस्तों वरी ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अब्बास गुल जो ऑपरेशन थियो है। ऑपरेशन के दौरान अब्बास गुल के पेट में 50 पथरियों निकतियों आहिनि। दोस्तों तव्हांखे दुआ की अपील कजे थी त जीअं अब्बास गुल जल्दी सेहतियाब थिए। अगर दोस्तों ही वीडियो तव्हांखे पसंद आयो हुजे त हिन वीडियो के लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट तव्हां वटि जल्दी पहुची वञे। हलूं था नेक्स्ट वीडियो में। दोस्तों पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़।